दोस्तों अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद, उम्मीद त ख़ैरियत सां हूंदो। मां वैक्सीन करायोसि कोविड जी फर्स्ट डोज़। उन खां पोइ मां कुझु वक़्त खां पोइ अची ऐं फ़ोटो रखियो त मूंखे हैरत में मां अची वियुसि। ऐं पहिरियों त मां सम्झो त शायदि उन्हनि दोस्तनि मज़ाक़ पई कई मूंसां, त उन्हनि मूंखे फ़ोन कई ऐं चयूं त 2 दोस्त हुया अहिड़ा, ऐं बाशऊर दोस्त आहिनि बज़ाहिर त, पर मां जॾहिं उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी त पोइ मुंहिंजे मतिलबु ज़हन में इहो ख़्यालु बि आयो त उन्हनि जे शऊर ते सुवालु ज़रूरु जेको आहे उथारे सघिजे थो। त उन्हनि मूंखे चयो त यार तव्हां जहिड़ा पढ़ियल लिखियल माण्हू जेके आहिनि उहे वरी तव्हां कोविड जो वञी वैक्सीन था करायो, तव्हांखे ख़बर न आहे उन्हनि जा हे नुक़सान आहिनि। ख़ैर उन्हनि नुक़सान जेके ॿुधाया पए त उहे त शेयर करण जहिड़ा ई कोन्हनि के, ऐं इहे रूमर्स आहिनि। असां जेके पढ़िया लिखिया माण्हू आहियूं, जेके मां सम्झां थो थोरो शऊर रखंदड़ आहियूं, उन्हनि सभिनी खे पंहिंजो पंहिंजो पार्ट प्ले करणु खपे। छो त काफ़ी सारा दोस्त असांजा जेके आहिनि हिन वक़्तु बि शक शुबे में आहिनि, या शायदि इन इंतज़ार में आहिनि त ॾिसूं ॿिया लॻराइनि छा थो थिए। सो महिरबानी करे इन इंतज़ार में न रहो, वैक्सीन करायो। वैक्सीन कराए मां तव्हांजे आॾो अचे वेठो आहियां। अलाए केतिरा हज़ारे लखे माण्हू जेके आहिनि वैक्सीन कराए उअं ई रूटीन लाइफ गुज़ारनि था। हीअ हिकिड़ी चङाई वारी शइ आहे। इन जो ॿियो डोज़ बि थींदो, ऐं कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ खे को हल्को बुख़ार जी शिकायत थिए थी त उहो पेनाडॉल खाई छॾियो तव्हां, त मां सम्झां थो आम तौर ते त उहा बि कोन थी थिए। मां त बिल्कुलु नॉर्मल थो फील कयां पाण खे। सो हीअ वैक्सीन जेका आहे उहा ज़रूरु कराइणु खपे। असांजा जेके पढ़िया लिखिया सुठा सुलझियल दोस्त आहिनि उहे हिन मामले में पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं एजुकेट कनि माण्हुनि खे। जेकॾहिं घटि पढ़ियल माण्हू अणपढ़ियल माण्हू इन क़िस्म जी ॻाल्हि कनि त पोइ त ठीकु आहे, पर जेकॾहिं असांजा पढ़िया लिखिया सुठा सुलझियल दोस्त बि इहा ॻाल्हि ज़हन में रखी वेठा हुजनि त पोइ असां काॾे वञूं। सो मां हीअ वीडियो इन जे करे ई ठाही आहे त घटि में घटि उन्हनि दोस्तनि ताईं इहो पैगाम पहुचे त महिरबानी करे तव्हां कोविड-19 खे संजीदा वठो। तव्हांजे असांजे आसपास खोड़ सारा असांजा दोस्त जेके आहिनि वेंटिलेटर्स ते आहिनि, हॉस्पिटल में आहिनि, ऑक्सीजन ते आहिनि। केतिरा ई माण्हू असांजी हीअ जेका आहे दुनिया छॾे विया आहिनि। इन जे करे तव्हां महिरबानी करे इन ॻाल्हि खे थोरो संजीदा वठो ऐं वैक्सीन ज़रूरु करायो। पंहिंजी फैमिली खे, पंहिंजा जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि खे, पंहिंजा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे एजुकेट कयो त जीअं उहे वैक्सीन ज़रूरु कराइनि।